ख़बर मूंखे ॾियूं ठुल में कारी ॾिनल मासूम ॿाड़ी खे जकाबाद जी अदालत में पेश कयो वियो आहे। पुलिस पारां मासूम निगरीअ खे कंज्यूमर प्रोटेक्शन कोर्ट में पेश कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं जवाबदार आरिफ बंगलाणी पंहिंजे मासूम भाणेजे खे कारी करार ॾिनो हुयो। ख़बर के हवाले से नाज़रीन तव्हांखे आगाह करियां या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿेर शेयर कंदा हलो। ठुल खां ठुल में कारी करार ॾिनल मासूम ॿाड़ी खे जैकबाबाद जी अदालत में पेश कयो वियो आहे। पुलिस पारां मासूम निगरी खे कंज्यूमर प्रोटेक्शन कोर्ट में पेश कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं जवाबदार आरिफ बंगलाणी पंहिंजी मासूम भाणेजी खे कारी करार ॾिनो हो। बिल्कुल नाज़रीन, ख़बर मूंखे ॾियूं पिया ठुल में कारी करार ॾिनल मासूम ॿाड़ी खे जकाबाद जी अदालत में पेश कयो वियो आहे। पुलिस पारां मासूम निगरी खे कंज्यूमर प्रोटेक्शन कोर्ट में पेश कयो कंज्यूमर प्रोटेक्शन कोर्ट में ॿाड़ी खे पेश कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं जवाबदार आरिफ बंगलाणी पंहिंजी मासूम भाणेजी खे कारी करार ॾिनो हो। इन हवाले से नाज़रीन वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जैकबाबाद जो रिपोर्टर हुजूर बख्श मुग़ेरी असां सां लाइन ते मौजूद है। जी हुजूर बख्श, आगाह कजो ॿाड़ी खे अदालत में पेश कयो वियो आहे, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी मंज़र बिल्कुल जैकबाबाद जे 5 सालनि जे निगरी खे कारी करार ॾियण वारे मामलो निगरी खे जैकबाबाद जे कंज्यूमर प्रोटेक्शन जज जे अदालत में पेश कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं ठुल जे ए सेक्शन थाने जे हद में ॻोठ मेरुला बंगलाणी में मामे आरिफ बंगलाणी पंहिंजे 5 सालनि जी भाणेजी खे कारे जे तोहमत मड़ी ऐं क़त्ल करण जी कोशिश कई वई हुई। इतला मिलण ते SSP जैकबाबाद डॉक्टर सुमेर नूर चन्ना पारां सख़्ती सां नोटिस वठंदे निगरी जे मामे समेत 5 जवाबदारनि मथां केस दाख़िल कराए हो। अॼु मोकल वारे ॾींहुं निगरी खे जैकबाबाद जे हैदर अली भैये जे अदालत में पेश कयो वियो आहे। जी हुजूर बख्श, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।